ओम शांति। अॼु जी मुंडी तारीख़ आहे 20/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां कल्याणकारी बाप जा ॿारनि जो कर्तव्य आहे सर्व जो कल्याण करणु, सभिनि खे बाप जी यादि दिलाइणु ऐं ज्ञान ॾियणु। प्रश्न: बाबा महारथी कंहिं ॿारनि खे चईंदा आहिनि, हुननि जी निशानी छा हूंदी आहे? बाबा महारथी कंहिं ॿारनि खे चईंदा आहिनि, हुननि जी निशानी छा हूंदी आहे? उथराज सुठी रीति पढ़ंदा ऐं पढ़ाईंदा आहिनि, जिते सदा बृहस्पति जी दशा आहे, जो पंहिंजी ऐं सर्व जी उन्नति जो सदा ख़्यालु रखंदा आहिनि, जो यज्ञ सेवा में हॾियूं ॾींदा आहिनि, जो बाबा जे कार्य में मददगार रहंदा आहिनि, उहे आहिनि महारथी ॿार जेका पढ़ंदा पढ़ाईंदा आहिनि, जिते सदा बृहस्पति जी दशा आहे, जो पंहिंजे ऐं सर्व जी उन्नति जो सदा ख़्यालु रखंदा आहिनि, जो यज्ञ सेवा में हॾियूं ॾींदा आहिनि, जो बाबा जे कार्य में मददगार रहंदा आहिनि, उहा महारथी आहिनि। अहिड़ा महारथी ॿारनि खे बाबा चईंदा आहिनि, इहे मुंहिंजा सपूत ॿार आहिनि। ओम शांति। अॼुकल्ह ॿार शिव जयंती जे लाइ तयारियूं करनि था, कार्ड आदि बि छपाईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि ॾाढो भारी आहे। बाबा सम्झायो अथई, बाबा सम्झाईंदा आहिनि त ॾाढो भारी आहे। बाप त ॾाढो भारी ॻाल्हियूं सम्झाई अथई। सॼी मुख्य ॻाल्हि गीता ते आहे। मनुष्य जी ठाहियल गीता खे पढ़ंदे पढ़ंदे अधु कलाक उतरंदा ई आया आहियूं। इहे बि तव्हां ॿार सम्झंदा आहियो, अधु कलाक पा ॾींहुं, अधु कलाक पा राति। हाणे बाबा टॉपिक ॾींदा आहिनि, हुननि ते मंथन करिणो पए न। तव्हां लिखी सघंदा आहियो, भाउ भेण अची करे सम्झो, हिकु गीता शास्त्र आहे ज्ञान जो, बाक़ी सभु शास्त्र आहिनि भक्ति जो। ज्ञान जो शास्त्र हिकु ई आहे। बाबा चवनि था ज्ञान जो शास्त्र त हिकु ई आहे, जो पुरुषोत्तम संगम युग ते बेहद जो बाप परम पिता परमात्मा त्रिमूर्ति शिव ॿुधाईंदा आहिनि। ज्ञान जो शास्त्र त हिकु ई आहे, जो पुरुषोत्तम संगम युग ते बेहद जो बाप परम पिता परमात्मा शिव त्रिमूर्ति ॿुधाईंदा आहिनि। या त लिखिणो आहे, ब्रह्मा द्वारा ॿुधाइनि था, जंहिंसां 21 जन्म सदगति थींदी आहे। हीअं बाबा चवनि था गीता शास्त्र आहे ज्ञान जो, बाक़ी सभु आहिनि भक्ति जा शास्त्र। ज्ञान जो शास्त्र हिकु ई आहे, जो पुरुषोत्तम संगम युग ते बेहद जो बाप परम पिता परमात्मा त्रिमूर्ति शिव ॿुधाईंदा आहिनि। हीअं उन्हनि खे ॿुधायो। या त लिखिणो खपे कि ब्रह्मा द्वारा ॿुधाइनि था, जंहिंसां 21 जन्म सदगति थींदी आहे। ज्ञान जी गीता सां 21 जन्मनि जो वरसो मिलंदो आहे न। पोइ 63 जन्म भक्ति जी गीता हलंदी आहे, जो मनुष्यनि ठाही आहे। ॾिसो, गीता में कृष्ण जो नाम लिखी छॾियो अथनि न, त कृष्ण जी बि गिरती कला थींदी आहे, कृष्ण जी आत्मा जी। त असां बि गिरती कला में आहियूं न। इन करे बाबा चईंदा आहिनि कि देहदारी खे न यादि करो, छो जो हिन समय सभु देहिक गुरु संत सन्यासी धर्म स्थापक देवी देवताउनि जी आत्मा सभु गिरती कला में आहिनि न। मतिलबु हाणे चढ़नि थियूं देवी देवता धर्म वारी आत्मा, लेकिन पहिरियों त गिरती कला में हुयूं न। त माण्हू उन्हनि खे यादि कंदे कंदे जंहिंखे जो ख़ुदि किरंदो उन्हनि खे यादि करण सां असां बि किरंदासीं न। इन करे बाबा चईंदो आहे निराकार रूप में मूंखे यादि करो। बाप त राजयोग सिखलाए करे सदगति करे ॾींदा आहिनि, पोइ ॿुधाइण जी दरकार न रहंदी आहे। हिन ज्ञान जी गीता सां ॾींहुं थींदो आहे, पोइ ॿुधण ऐं ॿुधाइण जी दरकार ई न थींदी आहे। सदगति थी वई, पोइ छा ॿुधायूं, पोइ छो ॿुधूं। इहे ज्ञान जो सागर बाप ई ॿुधाईंदो आहे, जंहिंसां 21 जन्म गति सदगति थींदी आहे, अर्थात 100% पवित्रता सुख शांति जो अटल अखंड सतयुगी दैवी स्वराज्य मिली वेंदो आहे असांखे। 21 जन्मनि जे लाइ चढ़ती कला थी वेंदी आहे। मनुष्य जी ठाही हुई गीता सां उतरती कला थी वेंदी आहे न। भक्ति जी गीता ऐं ज्ञान जी गीता ते सुठी रीति वीचार सागर मंथन करिणो आहे। इहा मूल ॻाल्हि आहे, जो मनुष्य न ॼाणंदा आहिनि। तव्हां लिखंदा आहियो त्रिमूर्ति शिव जयंती, सो
श्रीमद् भगवत गीता जयंती। तव्हां लिखंदा आहियो त्रिमूर्ति शिव जयंती, सो त्रिमूर्ति भगवत गीता जयंती, सो सर्व जी सद्गति भवंती। त्रिमूर्ति शिव जयंती, सो श्रीमद् भगवत गीता जयंती, सो सर्व जी सद्गति भवंती। ये भी ॿुधाए सघंदा आहियो कि शिव जयंती सो विश्व में शांति भवंती। तो ये टॉपिक असांखे हिन बार शिवरात्रि ते लिखणा आहिनि। मुख्य अक्षर ॾाढो ज़रूरी आहे, जिते सिधो मदार आहे। तव्हां सभिनि खे बतलाए सघंदा आहियो कि मनुष्य जी सदगति करे न सघंदा आहिनि। भॻवानु सदगति करणु ईंदो आहे हिन पुरुषोत्तम संगम युग ते। त शिव जयंती छो मल्हाईंदा आहियूं? श्री भॻवानु हिन पुरुषोत्तम संगम युग ते असांजी सदगति करणु ईंदो आहे। हाणे आयो आहे न, ये 2-3 पॉइंट मुख्य आहिनि। शिव ऐं कृष्ण जी गीता जो कंट्रास्ट त आहे ई। त ये टॉपिक ये असां अगरि ये लिखंदासीं, ये त्रिमूर्ति शिव जयंती सो भगवत श्रीमद् भगवत गीता जयंती सो सर्व जी सद्गति भवंती, सो विश्व में शांति भवंती। अगरि ये टॉपिक लिखंदासीं त असां उन्हनि ते सम्झाए सघंदा आहियूं न भई शिव कहिड़ी गीता ॿुधाई, कृष्ण जी गीता केरु आहे। भक्ति मार्ग में माण्हू कृष्ण भॻवान वाच्य चईंदा आहिनि, पर असल में शिव भॻवान वाच्य आहे, जो कि संगम युग ते हूंदो आहे, जंहिंसां सदगति थींदी आहे। त्रिमूर्ति शिव भॻवान सां संगम ते गीता ॿुधण सां सदगति थींदी आहे। अहिड़े पॉइंट ते जॾहिं कोई वीचार सागर मंथन करे तॾहिं ॿियनि ते बि असरु पड़े। मनुष्य जी सदगति कॾहिं न करे सघंदा। सिर्फ़ु हिकु ई त्रिमूर्ति परम पिता परमात्मा शिव जो टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, उहे न पुरुषोत्तम संगम युग ते सर्व जी सदगति करनि था। कार्ड में थोरो लिखत ई हुजे, मथे में लिखी ॾियणो खपे, कलयुगी कौड़ी जहिड़ी मनुष्य पतित मनुष्य सां सत्युगी हीरे जहिड़ो पावन देवी देवता ठहण जो ईश्वरीय निमंत्रण। कार्ड में लिखणो खपे, कलयुगी कौड़ी जहिड़े पतित मनुष्य खां सत्युगी हीरे जहिड़े पावन देवी देवता ठहण जो ईश्वरीय निमंत्रण बाप दादा ॾियनि था। बाबा असां द्वारा ॾियनि था न ॿियनि खे। ईअं लिखण सां मनुष्य ख़ुशी में ईंदा सम्झण जे लाइ कि अरे वाह, सत्युगी हीरे जहिड़ा पावन देवी देवता ठहण जो ईश्वरीय निमंत्रण आहे, बाबा जो निमंत्रण आहे। सदगति दाता बाप जी ही शिव जयंती मल्हाइबी आहे न। हिकदमि क्लियर अक्षर हुजनि। मनुष्य त भक्ति मार्ग में केतिरा ढेर शास्त्र पढ़ंदा आहिनि, मथो मारदा रहंदा आहिनि। हिते हिकु सेकेंड में बेहद जे बाप सां जीवन मुक्ति मिलंदी आहे। जॾहिं बाप जो ठही करे उन्हनि सां नॉलेज वठूं त जीवन मुक्ति अवश्य ई मिलंदी। जॾहिं बाप जो ठही करे उन्हनि सां असां नॉलेज वठूं त जीवन मुक्ति मिलंदी न। पहिरियों मुक्ति में वञी करे जहिड़ो पुरुषार्थ कयो हूंदो, पोइ उन अनुसार असां जीवन मुक्ति में ईंदासीं। जीवन मुक्ति मिलंदी ज़रूरु आहे, पोइ शुरू में अचे या पिछाड़ी में अचे। मतिलबु कि हर आत्मा खे पहिरियों जीवन में सुख मिलंदो आहे, सुख शांति, अर्थात जीवन में रहंदे मुक्त अवस्था दुख शांति सां। त जीवन मुक्ति त सभिनि खे ई मिलंदी आहे, चाहे हाणे कलयुग अंत में बि कोई आत्मा अचे, हाणे बि कोई अचे, त पहिरियों हुनजो सुख जो ई पार्ट आहे। हिन कलयुगी घोर पाप जी दुनिया में बि उहो सुख शांति में रहंदी। त पहिरियों जीवन मुक्ति हूंदी आहे, पोइ जीवन बंदि हूंदो आहे। लेकिन हुननि जी जीवन मुक्ति बि थोरी, जीवन बंदि बि थोरो। असांजी जीवन मुक्ति जास्ती त जीवन बंदि बि जास्ती। अहिड़ा मुख्य पॉइंट्स अगरि धारण करे त ॾाढी सर्विस करे सघंदा आहिनि। अगरि बाप खे ॼाणंदा हूंदा त ॿियनि खे बि परिचय ॾेई सघंदा न। कंहिंखे परिचय न ॾींदा त गोया ज्ञान ई न आहे। सम्झाणी त ॾिबी आहे न, परंतु तक़दीर में न आहे। बाबा चवनि था ॾिसो, कंहिंखे परिचय न ॾींदा त मतिलबु आहे कि असां में ज्ञान न आहे। जंहिंमें ज्ञान हूंदो आहे भई कोई बुद्धि रूपी बर्तन भरियलु हुजे
त उहो डिलीवर कंदो न। सम्झाणी त बाबा ॾींदा आहिनि, परंतु तक़दीर में न आहे। कल्याणकारी बाप जा ॿार त कल्याण करिणो खपे न त बाप सम्झंदा इहे चइण मात्र चईंदा आहिनि की असां शिव बाबा जा ॿार आहियूं, कल्याण त कंदा न आहिनि। साहूकार अथवा ग़रीब, कल्याण त सभिनि जो करिणो आहे न, परंतु पहिरियों ग़रीब उठाईंदा, छो जो उन्हनि खे फ़ुर्सत आहे न। ॾिसो वैसे माण्हू न उठाईंदा जेका स्वस्थ हूंदा आहिनि, जंहिं वटि पैसो हूंदो आहे, लेकिन जॾहिं कोई बीमारी ईंदी आहे न, ऐं पैसो बि हिकु हूंदो आहे, माण्हू खे बीमारी हूंदी आहे त हुनजो बि अहंकार हूंदो आहे, अगरि पैसो हूंदो आहे त की न असां सभु करे वठंदासीं, असांखे न खपे। लेकिन जॾहिं पैसे जी बि कमी ऐं बीमारी बि थींदी वेंदी आहे, दुख बि ॾाढी आहे, पोइ भॻवानु पोइ उन्हनि खे जो चओ न उहो चइण लॻी वेंदा। पहिरियों ग़रीब उठाईंदा, छो जो उन्हनि खे फ़ुर्सत आहे। ड्रामा में नूंद ई अहिड़ी आहे, हिकु साहूकार अगरि हाणे अची वञे त हुनजे पिछाड़ी ढेर अची वेंदा। हाणे अगरि महिमा निकिरे त ढेरो जो ढेर अची वेंदा। तव्हांजो आहे ईश्वरीय मर्तबो, लेकिन ऐं बाबा जो क़ाइदो आहे पहिरियों हिते ग़रीब उठाईंदा, छो जो उन्हनि खे फ़ुर्सत आहे। ऐं बाबा चईंदा आहिनि न, मूंखे ग़रीबनि खे ई उते ऊंच उठाइणो आहे। ड्रामा में अहिड़ी नूंद आहे। तव्हांजो आहे ईश्वरीय मर्तबो, तव्हां पंहिंजो बि ऐं ॿियनि जो बि कल्याण कंदा आहियो। जो पंहिंजो ई कल्याण न कंदा त ॿियनि जो बि करे न सघंदा। बाप त आहे कल्याणकारी, सर्व जो सदगति दाता, तव्हां बि मददगार आहियो न। तव्हां ॼाणंदा आहियो उहो भक्ति मार्ग जी दशा, सदगति मार्ग जी दशा हिकु ई आहे। जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा, उन्हनि ते बृहस्पति जी दशा आहे। उन्हनि खे महारथी चईंदासीं न। पंहिंजी दिलि सां पुछो, असां महारथी आहियूं, फलाणे मिसल सर्विस कंदा आहियूं। प्यादो कॾहिं कंहिंखे ज्ञान ॿुधाए न सघंदो आहे। अगरि कंहिंजो कल्याण न कंदव त पंहिंजे खे कल्याणकारी बाप जो ॿार छो कहलाइणो खपे। अगरि असां कंहिंजो कल्याण ई न कंदासीं त असां ख़ुदि खे बाप जो ॿार कहलाए सघंदासीं। चलो ॿियनि जो कल्याण नथा करे सघूं, कम से कम ख़ुदि त असां में उहो गुण, उहो शक्तियूं, असां ख़ुदि जे जीवन में त सुखी रहूं। ख़ुदि जी त उहो सोच, बोल, कर्म सुठा हुजणा खपनि। बाप त पुरुषार्थ कराईंदा, इहे यज्ञ सेवा में हड्डियूं बि ॾियणियूं आहिनि, बाक़ी सिर्फ़ु खाइणु पीअणु सुम्हणु उहा सर्विस थी छा। अहिड़ा त वञी करे प्रजा में बि दास दासी रहंदा, प्रजा में बि दास दासी रहंदा, छो जो हुते प्रजा जी बि दास दासियूं हूंदियूं। जो हिते खाईंदा पीअंदा सुम्हंदा आहिनि, उहो प्रजा में दास दासी वञी करे ठहींदा। बाप त चईंदा आहिनि पुरुषार्थ करे नर सां नारायण ठहो। सपूत ॿारनि खे ॾिसी बाप ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। लौकिक बाप बि ॾिसंदा आहिनि, इहे त ॾाढो सुठो मर्तबो पाइण वारो आहे, त ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि की अरे हीअ मुंहिंजो ॿारु डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, मुंहिंजो ॿारु एॾो कमाए थो, एॾो लाइक़ु ॿारु। पारलौकिक बाप बि ईअं चईंदा आहिनि, बेहद जो बाप बि चईंदो आहे असां तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिण आया आहियूं, हाणे तव्हां ॿियनि खे बि ठाहियो। बाक़ी सिर्फ़ु पेट जी पूजा करण सां छा फ़ाइदो थींदो। सभिनि खे सिर्फ़ु इहे ॿुधायो कि शिव बाबा खे यादि करो। ॾिसो शिव बाबा खे छो चईंदा आहिनि, बाबा शिव बाबा खे यादि करो। ॾियनि त बाबा शक्ति सभिनि खे था न, लेकिन त बि असांखे डायरेक्ट शिव बाबा खे निराकार रूप में और शिव जे नाम सां, छो जो ॾिसो बाबा जो रियल नाम त शिव आहे न। इहे त सभु बाक़ी त जेका आहिनि माण्हुनि रखिया अथनि, लेकिन बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजो रियल नाम शिव आहे। त जंहिंखे रियल नाम रियल रूप सां यादि कंदासीं, सॾु कंदासीं, त उहो माण्हू जल्दी ईंदो न। त उहो ई शिव बाबा खे यादि करो, सभिनि खे ॿुधायो। भोजन ते बि हिक ॿिए खे बाप जी यादि दिलायो। सभु चईंदा हिननि जी शिव बाबा सां ॾाढी प्रीत आहे। इहे त सहज आहे न, हिन में छा नुक़सानु। टेव आदत पइजी वञणी खपे त खाईंदा रहंदा ऐं बाबा खे बि यादि कंदा रहंदा। दैवी गुण बि ज़रूरु धारण करणा आहिनि। बाबा चवंदा खाईंदा रहंदा
आदत पइजी वेंदी त खाईंदा बि रहंदा ऐं बाबा खे यादि बि कंदा रहंदा, बाबा जे गीत ॻाईंदा रहो। सुठो आहे न। रोटी ठाहींदे में अगरि तव्हांखे टीवी या कुझु बि ॾिसण जो ईअं आहे त बाबा जो गीत हलाए छॾियो। दैवी गुण बि ज़रूरु धारण करणा आहिनि। हाणे त सभु पुकारंदा आहिनि, हे पतित पावन अचो, त ज़रूरु पतित आहिनि न सभु। शंकराचार्य बि शिव खे यादि कंदा हुया, छो जी उहो ई पतित पावन आहे। अधु कलाक भक्ति कंदा आहिनि, पोइ भॻवानु ईंदो आहे। कोई त हिसाब जो थोरो, कोई खे हिसाब जो थोरी पतो आहे। अधु कलाक भक्ति कंदा आहिनि, पोइ भॻवानु ईंदो आहे। कोई जो हिसाब थोरी पतो आहे कंहिंखे बि। कोई के हिसाब थोरी पतो आहे असां केतिरो छा कयो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि यज्ञ तप दान सां मान मिलंदो आहे। इन में गीता बि अची वेंदी आहे। इहे शास्त्र आदि पढ़ण सां कंहिंजी सदगति न थींदी। गीता वेद उपनिषद सभु आहिनि भक्ति मार्ग जा शास्त्र। बाप त ॿारनि खे सहज राजयोग ऐं ज्ञान सिखलाईंदा आहिनि, जंहिंसां राजा ई प्राप्त कराईंदा आहिनि। बाबा त असांखे सहज राजयोग ऐं ज्ञान सिखलाईंदा आहिनि न, जंहिंसां असां राजा ई प्राप्त कंदा आहियूं। ॾिसो, बाबा जी सहज राजयोग ऐं ज्ञान सां असांखे राजा ई मिलंदी आहे। हिन जो नाम ई आहे राजयोग। हिन में पुस्तक जी कोई ॻाल्हि कोन्हे। टीचर स्टडी कराईंदो आहे पद जी प्राप्ति कराइण लाइ, त फॉलो करिणो खपे न। सभिनि खे चओ शिव बाबा खे यादि करो, उहो असां आत्माउनि जो बाप आहे न। शिव बाबा खे यादि करण सां विक्रम विनाश थींदा। हिक ॿ खे सावधान करे उन्नति खे पाइणो आहे। जेतिरो यादि कंदा ओतिरो पंहिंजो ई कल्याण आहे। यादि जी यात्रा सां सॼे विश्व खे पवित्र ठाहींदो। यादि जी यात्रा सां सॼे विश्व खे पवित्र ठाहींदासीं असां। यादि में रही करे भोजन ठाहियो त उन में बि ताक़त अची वेंदी। इन करे तव्हांजे ब्रह्मा भोजन जी ॾाढी महिमा आहे। ठाहींदा त सभु माण्हू उहो ई मसाला चीजी विझनि था, लेकिन बाबा जी यादि में ठाहींदा आहिनि, इन करे उनजो सवादु अलॻि थी वेंदो आहे। उहो भगत माण्हू भोग लॻाईंदा आहिनि त बि राम राम चईंदा रहंदा आहिनि, राम नाम जो दान ॾींदा आहिनि। तव्हांखे त बुद्धि में घड़ी घड़ी बाप जी यादि रहणी खपे। बुद्धि में सॼो ॾींहुं ज्ञान रहणो खपे। बाबा वटि सॼी रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे न। ऊच ते ऊच भॻवानु आहे। तव्हां उन्हनि खे यादि कंदा आहियो त ऊच पद जी प्राप्ति कंदा आहियो। पोइ ॿिया कंहिंखे यादि ई छो करो। बाप चईंदो आहे सिर्फ़ु मूंखे यादि करो त ॿिया सभु छॾणा पवनि। इहा आहे अव्यभिचारी यादि। अगरि यादि न पईंदी त गांठ ॿधी वठो त यादि अची वेंदी। पंहिंजी उन्नति जे लाइ ऊच पद पाइण लाइ पुरुषार्थ अवश्य करणो खपे। असांखे बि टीचर ठाहिण वारो शिव बाबा असांजो टीचर आहे। तव्हां सभु पंडा आहियो न। पंडनि जो कमु आहे सभिनि खे रास्तो ॿुधाइणु। एतिरो सॼो ज्ञान पहिरियों थोरी कंहिंमें हुयो, असां में बि न हुयो न। सभु चईंदा आहिनि पहिरियों त जीअं पाई पैसे जी पढ़ाई हुई, सो त ज़रूरु हूंदो। ड्रामा अनुसार कल्प मिसल पढ़ंदा रहंदा, पोइ कल्प पोइ बि ईअं ई पढ़ंदासीं। पिछाड़ी में तव्हांखे सभु साक्षात्कार थींदो। साक्षात्कार थियण में देरी न लॻंदी आहे। बाबा खे जल्दी जल्दी साक्षात्कार थींदा विया। ब्रह्मा बाबा खे फलानो फलानो राजा ठहींदो, इहा ड्रेस हूंदी। शुरू में ॿारनि खे ॾाढो साक्षात्कार थींदो हुयो, पोइ अंत में ॾाढा ईंदा, पोइ यादि कंदा। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार निर्मानता जो गुण धारण करिणो आहे। जरा बि अहंकार न अचिणो खपे। निर्मानता जो गुण धारण करिणो आहे। जरा बि कंहिं ॻाल्हि जो अहंकार न अचिणो खपे। अहिड़ो महावीर ठहिणो आहे जो माया कॾहिं बि असांखे हिलाए न सघे। निर्मानता जो गुण धारण करिणो आहे।
जरा बि अहंकार न अचिणो खपे। अहिड़ो महावीर ठहिणो आहे जो माया असांखे कॾहिं बि हिलाए न सघे। ॿियो आहे सभिनि खे मनमना भव जो वशीकरण मंत्र ॿुधाइणो आहे। ॾाढो प्यार ऐं धीअ सां सभिनि खे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। उहो प्यार बि हुजे बाप जे लाइ, तॾहिं असां प्यार सां ॿुधाए सघंदा आहियूं, धीरज सां ॿुधाए सघंदा आहियूं। दुनिया में केॾो जल्दी जल्दी आहे, लेकिन कंहिंखे बि असां ज्ञान भले असां वटि 2 मिंट ई हुजनि, लेकिन प्यार सां ऐं धीरज सां ॿुधायो कि असां आत्मा आहियूं, न परमात्मा जा ॿार आहियूं। हाणे उहो परमात्मा चए थो मूंखे निराकार रूप में ऐं शिव जे नाम सां यादि करो, मुंहिंजो असली नाम ऐं असली रूप सां मूंखे यादि करो। बाप जो पैगाम सभु धर्म वारनि खे ॾियणो। बाप जो पैगाम सभी धर्म वारनि खे असांखे ॾियणो। भोजन ते हिकु ॿ खे बाप जी यादि दिलायो, यादि में भोजन खायो, हिकु शिव बाबा सां ई सची प्रीत रखो। ॿियो आहे यज्ञ सेवा में हड्डी ॾियणी आहे। बाप जो पूरो मददगार ठहिणो। सभी हाणे अॻियां बाबा ॿुधाइनि था, सभी गोप गोपियुनि प्रति मातेश्वरी जी जे हसन सां लिखल उहो यादि पत्र 1961 जो सभी गोप गोपियों प्रति यादि प्यार। बात समाचार की तव्हां सभु गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पंहिंजे जीवन में सफलता खे पाईंदा रहंदा आहियो न। लाडला ॿार गोप त हाणे सर्विस की सुठी रीति उठाइण जी पुरुषारत में लॻी विया आहिनि। ॾाढो ई सुठो आहे त गोप गोपियुनि प्रति आख़िर बि पंहिंजे परम पूज्य बाप जो परिचय सभिनि खे ॾियणो ई आहे। इहे त ॼाणंदा आहियो कि उच्च प्राप्ति के कोटो में कोई ही पाए सघंदो, परंतु अहिड़ा फूल ज़रूरु निकिरंदा न। अच्छा तेज रफ़्तार सां सर्विस खे वधाईंदा हलो। खज़ानो अविनाशी ज्ञान धन जो त ॾाढो अनोखो आहे, अखुट आहे, ॾाढो अनोखो बि आहे ऐं अखुट बि आहे। बाबा चवनि था खज़ानो अविनाशी ज्ञान धन जो त ॾाढो अनोखो बि आहे ऐं ॾाढो अखुट बि आहे, जो बाप द्वारा सभी ॿारनि खे मिलंदो ई रहंदो आहे। जो बाप द्वारा सभी ॿारनि खे मिलंदो ई रहंदो आहे, अखुट बि आहे, अनोखो बि आहे। कोई अहिड़ी प्राप्ति करे वठे त जन्म जन्मांतर जे लाइ मालामाल थी वञे, इहा चीज़ ई अहिड़ी आहे। चओ लाडला गोप गोपिकायूं ठीकु ॻाल्हि आहे न। मम्मा चवनि था ॿुधायो, चओ इहा ठीकु ॻाल्हि आहे न कि असांखे एॾो अखुट अनोखो खज़ानो मिले थो। कोई अहिड़ी प्राप्ति करे वठे त जन्म जन्मांतर जे लाइ मालामाल थी वञे, पर हुन स्थूल धन खां बि ज्ञान धन जॾहिं हर ॻाल्हि जी गहराई सम्झ में ईंदी आहे, कर्मनि जी गति कीअं माण्हू छा करनि था इहे सभु सम्झ में ईंदो आहे, त हुन स्थूल धन खां इहो ज्ञान धन, गुणनि जो धन, शक्तियुनि जो धन केॾो सुठो आहे न। तव्हां सभी गोप गोपियां अतीन्द्रिय सुखमय जीवन जे अनुभव सां जीवन बिताईंदे हलंदा हलो। ॾिसो लाडला अतीन्द्रिय सुखमय जीवन जे अनुभव सां जीवन बितायो। ॾिसो लाडला गोप गोपियूं हाणे न ब्राह्मण कुल जी वृद्धि थियण में ई सभिनि जो कल्याण आहे। हिन करे कोई काथां बि ज्ञान वठे थो, कंहिंजो बि उन्हनि खे सम्झ में अचे थो, हुन में विघ्न न विझो कि मुंहिंजे सेंटर ते छो था अचनि, मूंखां छो था ज्ञान वठनि, हुन खां छो था वठनि। कीअं बि करे सके सत्य त्रेता जी पूरी आत्माउनि खे बाबा जो ज्ञान ॾियणो आहे। वैसे त सभिनि खे पैगाम ॾियणो आहे, लेकिन वरसो त बाबा खे स्वर्ग जे लाइ त जेका बि आहिनि 33 करोड़ गायन आहिनि त बि केतिरा हूंदा, उन्हनि सभिनि खे त वधाइणो आहे न। पोइ त ब्राह्मण सो देवता अवश्य ठहींदा। जीअं कई पंहिंजे गृहस्थ व्यवहार में रहंदे बि ब्राह्मण कुल वंशी ठही करे हलंदा रहंदा आहिनि।
अर्थात गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रहंदा आहिनि। असां हिकु बाप जा ॿार अहिड़ी पवित्र धारणा में रहंदा आहिनि, बाक़ी सभी खे हुन परमात्मा बाप जे डायरेक्शन ते ई हलणो आहे। मम्मा चवनि था जेकई पंहिंजे गृहस्थ व्यवहार में रहंदे बि ब्राह्मण कुल वंशी ठही करे हलनि था, अर्थात गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रहनि था। असां हिकु बाप जा ॿार अहिड़ी पवित्र धारणा में रहंदा आहिनि, बाक़ी सभी खे हुन परम पिता बाप जे डायरेक्शन ते ई हलणो आहे। इनखे ई श्रीमत ते हलणु चइबो आहे। अहिड़ी धारणा में हलण वारनि खे ई ब्राह्मण कुल वंशी चइबो आहे, पक्का। बाक़ी जबकि उहो ई बाप टीचर गुरु ठहियो आहे, धर्मराज बि आहे, त छो न हुनजी गोद जो ॿार ठही पंहिंजो पूर्ण पवित्रता जो अधिकार वठी वठूं। जबकि हाणे उहो ई बाप टीचर सतगुरु ठहियो आहे, धर्मराज बि आहे, त छो न हुनजी गोद जो ॿार ठही पंहिंजो पूर्ण पवित्रता जो अधिकार वठी वठूं। गोद जो ॿार ठाहिया आहिनि त पूरो वर्सो वठूं न, जंहिंसां ही भविष्य में सुख शांति जो पूरो अधिकार प्रारब्ध जे रूप में प्राप्त थींदो। चओ लाडला गोप गोपियूं अहिड़ी सहज राज खे सम्झी विया आहियो न। जीते जी मरण अथवा मर जीवा ठहिण में ड्रिजदा त न आहियो। अॼु इहे पत्र हर हिक खे पंहिंजे पंहिंजे नाम सां सम्झो ऐं पंहिंजो पत्र सम्झी करे पढ़ो अथवा ॿुधणो आहे। ऐं माउ जो प्यार बि हर हिकु पंहिंजे नाम सां पाए। हर हिकु गोप गोपी प्रति नाम सहित माउ जो अत्यंत प्यार आहे। अच्छा पंहिंजो सौभाग्य उच्च ठाहिण जी पुरुषार्थ में तीव्र वेग सां लॻी रहण ई कल्याणकारी ठहिणो आहे। पंहिंजो सौभाग्य उच्च ठाहिण जे तीव्र पुरुषार्थ में तीव्र वेग सां लॻी वञण ई हुन में लॻण ई कल्याणकारी ठहिणो आहे। चईंदा न तेरे बाणे सर्व जो भलो। त निमित असांखे ख़ुदि जो बि जॾहिं असां ख़ुदि हुन में तीव्र गति सां हलंदासीं त सर्व जो बि भलो थींदो वेंदो। जबकि हाणे पतो लॻी वियो कि स्वयं परमात्मा उच्च वर्सो ॾियणु आयो आहे, त वठी करे ई रहणो आहे न पूरो वर्सो। चलो ख़ुदि जे लाइ न, कम से कम ॿियनि जे लाइ त वठो, छो कि तव्हां सां जो आत्मायूं जुड़ियल आहिनि। हर हिकु आत्मा असां हर हिकु पूर्वज आत्मा आहियूं न, त कम से कम जीअं न घर में अगरि पीउ खे कमाइण जी इच्छा न हुजे, चीज़ुनि जी इच्छा न हुजे, लेकिन ॿारनि जे लाइ कमाईंदा आहिनि, हुननि खे सभु सुख सुविधा ॾियण लाइ ख़ुदि महिनत कंदो आहे। ख़ुदि खे शौक़ु न आहे लेकिन ॿियनि जे लाइ कंदो आहे। त ईअं ई भले तव्हांखे स्वयं जे लाइ कुझु न आहे, लेकिन विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ त असांखे पुरुषार्थ करे उन्हनि खे उहो ॾियणो ई आहे न। उन्हनि खे त सुठो लॻे थो न, उन्हनि खे त गहना पाइण में सुठा था लॻनि। असांखे गहननि जो शौक़ु न आहे, धन संपत्ति जो शौक़ु न आहे, लेकिन बाबा असांखे बाबा जो परिचय मिलियो आहे, असांजी बुद्धि में ज्ञान जी धारणा थिए थी, असां सम्झूं था, असां करे सघंदा आहियूं। त असां तीव्र वेग सां पुरुषार्थ करूं ताकि सर्व जो बि जल्दी भलो थी वञे। अच्छा छुट्टी था वठूं। ओम शांति। वरदान अविनाशी प्राप्ति जे आधार सां सदा संपन्नता जो अनुभव करण वारा प्रसन्नचित ठहो। अविनाशी प्राप्ति जे आधार से सदा संपन्नता जो अनुभव करण वारी आत्मा प्रसन्नचित आत्मा ठहो। संगम युग ते डायरेक्ट परमात्मा प्राप्ति आहे। वर्तमान जे अॻियां भविष्य कुछ भी न आहे। हिन करे तव्हांजो गीत आहे जो पाइणो हुयो उहो पाए वठो। हिन समय जी गायन आहे अप्राप्त न कोई वस्तु असां ब्रह्मणनि जे खज़ाने में। ये अविनाशी प्राप्ति आहे न, हिन प्राप्ति सां संपन्न रहो त चलन ऐं चेहरे सां सिधा प्रसन्नता जी विशेषता ॾेखारे मिलेंदी। हिन प्राप्तियुनि सां सदा संपन्न रहो।
जेकी बि बाबा असांखे खज़ाना ॾिना अथई ज्ञान गुण शक्तियुनि जा इन में संपन्न रहो त चलन ऐं चेहरे से सदा प्रसन्नता जी विशेषता ॾेखारे में ॾींदी। कुछ भी थी वञे, सर्व प्राप्तिवान पंहिंजी प्रसन्नता छॾे न सघंदो। स्लोगन आहे, परमात्मा प्यार जे अनुभवी ठहो त कोई भी रुकावट असांखे रोके न सकती। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ते स्थिति जो अनुभव करो। कोई भी असांजे समीप संपर्क में अचे त महसूस करे कि ये रूहानी आहे, ये अलौकिक आहे। पंहिंजे पूर्वजपन जी स्मृति सां सभी आत्माउनि जी पालना शांति जी शक्ति सां करूं। असांजो फ़र्ज़ु आहे अशांति जे वायुमंडल में आत्माउनि खे शांति जो दान ॾेई करे उन्हनि में शांति जी सहन शक्ति जी हिम्मत भरणु। असांजो कमु आहे, असांजो फ़र्ज़ु आहे अशांति जे वायुमंडल में आत्माउनि खे शांति जो दान ॾेई करे हुननि में शांति जी सहन शक्ति जी हिम्मत भरणी आहे। असांखे शांति जी सहन शक्ति जी हिम्मत असांखे सर्व में भरणी आहे। हिन जे लाइ पंहिंजी वृत्ति द्वारा मनसा शक्ति द्वारा विशेष सेवा करो। सर्व जी लाइट हाउस ठही करे सर्व खे शांति जी लाइट ॾियो। असां 18 जनवरी विश्व शांति दिवस मल्हाईंदा आहियूं, लेकिन बाबा चवंदा आहिनि कि हर सेकेंड सर्व खे शांति जी लाइट ॾींदा रहो। ओम शांति। बाबा की याद करो।